धर्मीरवा खामा की खबर शेयर कर रहा आहियूं त खरड़ा वेझो ॻोठ अली मुराद ख़ास के लिए जो स्कूल मुसलसिल बंद हुअण करे ॻोठाणनि जो एहतजाज कंदड़ अली मुराद अब्दुल जब्बार ख़ास के लिए अब्दुल सत्तार शौकत अली ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अली मुराद ख़ास के लिए गुज़िरियल 3 सालनि खां उस्ताद जे न हुजण करे बंद पियल आहे। हिननि वज़ीर आला सिंध तालीम वज़ीर सेक्रेटरी कमिश्नर सखर खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी असांजे स्कूल ॾांहुं उस्ताद मोकिले जल्द अज़ जल्द स्कूल खोलायो वञे त जीअं असांजे मासूम औलाद जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे।